हाँ छा हला हाँ हाँ ख़ैर अल्हम्दुलिल्लाह फर्स्ट क्लास न अहिड़ो मसइलो न आहे मां वेठो आहियां पर जीअं ई तव्हांजो इंतज़ारु रहंदो जीअं ई पहुचो मूंखे फ़ोन ज़रूरु कजो बाबा छो त अॼुकल्ह जेको आहे सो कमु आहे खाधूं दवाऊं बि जेको आहे सो ज़मीन खे ॾियूं कणिक जी मौसम आहे इन करे ठीकु आहे न जल्दी में बसि जीअं त पहुचो मूंखे कॉल कयो सही आहे। अस्सलाम वालेकुम वलेरा साईं। वालेकुम अस्सलाम खैरियत में खैर आदे खुशो टाट मदे में काटे हो सही अजकल नजरो ही कोन था पिया मां त बंगले जा चक्कर काटे काटे थक जी पियो हां बाबा तोखे त ख़बर आ कणक जी बिजाई जी मौसम आ उन चक्करन में जो लगा पिया हूं सुबह जो भी शायद तू आए ये हां सुबह जो सवेर भी आयो हां यार सुबह जो आए तो मां हम सुबह जो एक प्रोग्राम है डीजेसी वाले को जो पासो ज़राई मरकज खोलियो आ। अच्छा डीजेसी अपना ज़राई मरकज आ ज़राई मरकज वाले हां उते मां उस प्रोग्राम में ॾाढो ज़बरदस्त प्रोग्राम हो उन्हनि जो उन्हनि जेके ब्रीफ कयूं न उते जेके ज़राई माहिर वेठा हुया उन्हनि वॾा मशवरा ॾिना आहिनि। अच्छा तो तुंहिंजो कीअं अचणु थियो आहे हिते फ़कीर साईं? मां भी सही नी जे लाए आयो हुयसि न हाणे कणक जी बिजाई जी मौसम आहे मां चयो न भोतार जो हर दफ़े हर साल मां ॾिसंदो आहियां फसल कणक जो तमामु सुठो थींदो आहे मां पंहिंजो बि फसल जीअं ईअं ई भोतार जो सुठो थींदो आहे मुंहिंजो बि ईअं ई थिए मां चयो न भोतार मशवरो वठी अचां थी कहिड़ियूं दवायूं कहिड़ा स्प्रे इस्तेमाल थो करे। अच्छा 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 मशवरे न आयो हा मशवरे सही असुल में ॻाल्हि इहा आहे त पहिरियों त तूं इहो ॿुधाए त पंहिंजी बिजाई में केड़ी खाद विझंदो आहे ज़मीन में? या डीएपी फी एकड़ हिक बोरी विझंदो आहियां अरे बस हा ये दवा खादूं सिर्फ हिकड़ी खाद न विझंदो कर इन खादूं ने त असांजी ज़मीन खे सख्त करे छॾियो आहे इन करे हा ओ सही को उन सां केड़ी शइ मिलाए जे उन सां मिलायो तव्हां एवार्ड हिकिड़ो जेको आहे डीजेसी वारनि जो एवार्ड दवा आहे एवार्ड हो जेके एवार्ड हा एवार्ड और के केर दी दो असा गरीबन के एवार्ड अरे बाबा ये एवार्ड ना जी अदाकारन खे उन साफ इनके मिलता है ये ना यार बाकी केड़ो सही एवार्ड दवा जो नालो आ डीजेसी अपना ज़राई मरकज वारन जो न जेका दवा है एवार्ड अच्छा विझंदो न उनके विझण सां ज़मीन तव्हांजी जेको सो भुरभुरी थींदी जेको जो नरम थींदी अॻी जेका खाद पई हूंदी न उहा बि जेको सो उन्हनि खे बि इस्तेमालु कराईंदी उन ज़मीन में उन खां पोइ पाड़ू तव्हांजो मज़बूत कंदी तव्हांजो ॿिज 100% असलो हिकिड़ो दाणो ई न विञाईंदी फोटाड़ो कंदी। अच्छा हा या पांजो डीजेसी अपना ज़राई मरकज़ वारनि जी एवार्ड याद कजाए। अच्छा या एवार्ड के सां मिलाए देवनी है कीअं इस्तेमाल करनी है? इहो बाबा डीएपी सां पोइ इहो त आहे ई कोन छो पुछे थो इहो त मां ॿुधायो न सॼो त चकर थी वियो आहे। अच्छा हा या डीजेसी यानी ज़राई मरकज़ अपना ज़राई मरकज़ एवार्ड मिलाए देवनी है इन सां ज़मीन नरम थींदी भरभरो थींदी पानी जज़ब करण जी भी सलाहियत मौजूद आहे जी। अच्छा भोतार यो पोए साल ना छा थियो हो न मांजे फसल में ना ये सनो गंदगा जड़ी बूटियूं जाम पैदा थियूं फसल त ये समझो तो फसल जी जाते माने 30 को 40% त वो गंद थे पे मांजो फसल 30-40% थे ही न। अच्छा उन जे लाए को मशवरो दियो उन जो हल बुधायो पहिरो तू मुखे यो बुधा त केड़ी तो वट गंद पैदा थिंदो आ जड़ी बूटियूं जेके पैदा थियूं केड़ी थियूं सही सने पनवारियूं ठीक ये थी वई जवी थी वई ठीक या थी है पाजो ओ मटर थी या ठीक या सिंजी थी वई ये मन सने सने पंदारियूं तमाम गंदगा हां यार इन जे लाए बाहर यक में भी माखे जो पियो असा जे मथे जो सूर पड़ गया उन्हन के मैं बुधायो आ तोखे बुधायो आ डीजेसी अपना ज़राई मरकज वारन जी दवा है गोल्ड स्टार ये गोल्ड स्टार वाली छा गोल्ड स्टार एडी दवा है जे जे विझण सां सने पन वारा त्रिखे पन वारा ये सिंजी जंगली जई मटरी ये सब खत्म करे असल खत्म तबाह करे छड़ी आ एडी गोल्ड स्टार दवा है गंदगा के खत्म कर दिया या माखे खत्म कर ना 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 वा गंदगा के मां इशारो कयो मां तू भाजी वई गंदगा के खत्म कर दिया। अच्छा या पांजो डीजेसी ज़राई यानी कि अपना ज़राई मरकज़
गोल्ड स्टार दवा जेका इन्हनि खे ख़त्म कंदी आहे। अच्छा इहो ॿुधायो त भोतार सही आहे जा पाउडर वारी दवा आहे या पाणी वारी आहे? इहो हिते आहे छा पाउडर वारी बि आहे पाणी वारी बि आहे। पाउडर वारी भी आहे पानी वाली भी आहे। हाँ या कीअं इस्तेमाल करनी आहे? हाणे मां तोखे इस्तेमाल जो तरीक़ो ॿुधायां थो। हा ॿुधायो। हाणे 8 गिलास पाणी हिन में विझ, 1 2 चौथो थका 8 गिलास 8 थी विया। 8 थी विया। ये विच में वरी शॉर्टकट बि थिया न। 8 थी विया। उन मां तूं पाउडर वारी पुड़ी हिकिड़ी मिलाएसि, उन्ही खे चङी तरह मिलाएसि, घर जीअं भंग घोटबी आहे ईअं असो घर ईअं सफ़ा ख़तमु करे सुठे नमूने मिलाए पोइ वरी बोतल में दवा मिलाएसि, वरी थोरो मिलाए वरी हिकिड़े फुहारे में दॿे जेको दॿो थींदो आहे उन में हिकिड़ो गिलास ठहियल दवा मां हिकिड़ो गिलास ठका कढाए ऐं बस शुरू करे। अच्छा इहो माने कि डीजेसी अपना ज़रिए मरकज़दारनि जी दवा या पंहिंजे गोल्ड स्टार। हाँ गोल्ड स्टार 8 गिलास पानी जा जी पाउडर वारी यानी कि पुड़ी में मिलाए ऐं पानी वारी दवा भी उन सां मिलाइणी आहे। शाबाश। घुमाए करे यानी कि हिक दॿे में वो ठहियल दवा जो हिकिड़ो गिलास मिलाइणो आहे। उन खां बाद में फुहारो करणो। 8 दॿनि जो फुहारो करणो आहे। 8 जो फी एकड़ जे हिसाब सां। मां त 4 दॿा इस्तेमाल कंदो आहियां। 4 दॿा। अरे वो सादा 4 थोड़ा आहिनि। 120 मिलीलीटर घट में घट 120 मिलीलीटर पानी इस्तेमाल करणो आहे। यानी कि 8 दॿा इस्तेमाल करना नी। 8 दॿा इस्तेमाल करणा फी एकड़। ठीक आहे साईं। इहो पोइ साल छा थियो न मां जे मसले यानी कि फसल में इहो मसलो बि थियो, सख़्त गंदगाह जड़ी बूटियूं जीअं थी विया कंडा थी विया मटरी थी वई ये पंहिंजो थियो जेके भी सख़्त गंदगाह आहे न उहो पैदा थियो उन जे लाइ को मशवरो ॾियो। इन्ही जो भी इलाज मौजूद आहे डीजेसी अपना ज़रिए मरकज़ वारनि वटि। डीजेसी अपना ज़रिए मरकज़ वारनि वटि इन्ही जो भी इलाज मौजूद आहे। वो कहिड़ी दवा आहे ॿुधायो न। राकेट ॾिठो थी राकेट राकेट जे नाले सां दवा मौजूद आहे। अच्छा हाँ राकेट हे ॾिसे तक बचा कजाए वयो इहे दवा इस्तेमाल कयो राकेट ये ठका थी वेंदो। सख्त जुड़ी मोटियूं पाड़ू ख़त्म असलो सफ़ा ख़त्म। ॿुधायो न राकेट दवा है। दवा जो राकेट हवाई यारो दवा जो नालो भी राकेट जो आहे। जी राकेट हलदो आहे न इहे कम कंदी आहे बाक़ाइदे। डीजेसी अपना ज़रिए मरकज़ वारनि जी राकेट जी। अच्छा या पंहिंजो केतिरे मिक़दार में इस्तेमाल करनी आहे? मिक़दार जी त मूंखे सही ख़बर कोन थी। हाँ 350 मिलीलीटर 350 310 20 30 40 ये 50 350 मिलीलीटर इस्तेमाल करनी है। चको जो ॿुधाई गुड्डा तू पंजाबी सम्झंदा? दवा तो ॿुधाए या मूंखे ठोशा थो हाणे? ना ये दवा ॿुधाए थो। 350 मिलीलीटर इस्तेमाल करनी आहे। हे सही भोतारा मां जो ॾाढो भलो माण्हू आहे, नाराज़ न थींदो आहे। मां कुझु बि चई पवांसि न नाराज़ न थींदो आहे। हाँ दोस्त तू मुंहिंजो भोतार खे न बाथरूम जो ख़्यालु थियो, सिधो हलियो वियो बाथरूम में। बाथरूम को 2 मिंटनि खां पोइ ॾिठो मां त निकितो आयो त माचीअ जी तीली सां ॾंद खोटींदो आयो। मां जो पुछियोमांसि, मां चयो भोतार वए त बाथरूम में माचिस जी तीली सां ॾंद खोटींदो वेंदो आहे, ख़ैर त आहे? आगे कंदो आहे चुप कर। ये माण्हू जेके आवाम में थिया न ये ईअं न सम्झनि त भोतार बाथरूम में बि बुखियो निकितो ईंदो आहे। अरे वो खुदा जा बंदा होटल ते वेठो हुउमि, मानी खाई इहो वात में पियो हो इहो जेको असां ॾंद खोटण वारो इहो होटल मां निकिरी होॾे वियो हुउमि। ईअं चओ न साईं। यार हिकु त ॾिसंदा न आहियो हिकु दफ़ो साईं। अच्छा साईं भोतार साईं ये पोइ साल न मुंहिंजे फसल में न ये कंगी रस्ट यानी रत्ती इहा जाम थी वई ही बीमारी पैदा थी। मूंखे इन जे लाइ को मशवरो ॾियो। यार हाणे तूं समझ हाणे तोखे समझ में अची वई आहे ॻाल्हि त कीअं चकर हिन जो पासो मटाए
पनीर फासो बताए मोटाए समिंदु का हाँ। अरे पर गाल बुध हाँ। तू भी होले वने पियो रेल सब कर भाई तो हमरा थे को निटरा अरे तो थोड़ो लिखियल हुते जा लिखियो थी बाकी तू वो सही तव्हां ॿुधायो न मांखे कंगी रस्त हाँ उन जे लाइ मांखे का दवा ॾसियो हाँ बाबा असुल में उन लाइ दवा भी जेको आहे सो मौजूद आहे कंहिं वटि DJC अपना ज़राई अपना मर्कज़ हाँ याद अची वियो तोखे शाबाश DJC अपना ज़राई ज़राई मर्कज़ मर्कज़ वारनि वटि आर्टिकल जो अख़बार में लिखबो आहे उहो न आर्टिकल उहो न हाँ उहो न जेको हो आहे आर्टिकल ऐं रेनोवेटर आर्टिकल ऐं रेनोवेटर मौसमी शब्द खां बि बचाए हाँ ऐं जेको आहे सो कोहीड़ो हुजे जेॾियूं हवाऊं लहनि वबा अचे उन को कुवत मुदाफ़ियत वधाईंदी आहे पकल रसल जेको आहे सो जेको आहे ॿिज खे हाँ। पकल रसल पोख खे आर्टिकल रेनोवेटर याद कर आर्टिकल रेनोवेटर आरटी DJC अपना ज़राई मर्कज़ वारनि जी शाबाश हाणे बाबा तोखे जेको आहे सो यादि अची वई ॻाल्हि हाँ सॼी यादि आहे ॿुधा सही ॿुधायां हा पहिरियों न मां जेको आहे पहिरियों मां DJC अपना ज़राई मर्कज़ वारनि जी दवा इस्तेमालु कंदुमि शाबाश एवार्ड जेका ज़मीन खे भुरभुरो कंदी जेका ज़मीन खे नरम कंदी भुरभुरो कंदी ठीकु आहे। ऐं DAP जेका उन में रहियल हूंदी उनखे बि जज़ब करण जी सलाहियत ऐं पाणी खे बि जज़ब करण जी सलाहियत उन में मौजूदु आहे तू थियल होशियार रे तू तो होशियार आहे मां चवां पियो अण पढ़ियो आहे तू तो उन होशियार खां बाद में जी। वरी जे मां जे फसल में सनो गंदगाह जड़ी बूटियूं पैदा थी वञनि हा। त वरी DJC अपना ज़राई मर्कज़ वारनि जी गोल्ड स्टार इस्तेमालु कंदुमि गोल्ड स्टार हाथ के ठक लगी हां गोल्ड स्टार इस्तेमालु कंदुमि शाबाश। उहा पाउडर वारी दवा बि आहे ऐं पाणी वारी बि आहे गुड। उहा कीअं ठाहिजे? 8 गिलास पाणी जा उन में मिलाए करे पूरा 8 गिलास पाउडर वारी दवा उन में विझदुमि हाँ। ऐं उन खां बाद में पाणी वारी दवा बि उन में विझदुमि उहा शाबाश। दवा तयार थी वेंदी जी। 20 एकड़ ते 8 दवा जा स्प्रे कंदुमि हां हर दॿे में उन तयार थियल दवा में हिकिड़ो गिलास मिलाईंदुमि अच्छा वरी जे न मां जे फसल में सख्त गंदगाह जड़ी बूटियूं पैदा थी वञनि हां उन जे लाइ वरी DJC अपना ज़राई मर्कज़ वारनि जी राकेट इस्तेमालु कंदुमि राकेट हां सूत संख्यो चाबा राकेट इस्तेमालु कंदुमि हाँ। राकेट 350 मिलीलीटर इस्तेमालु करणी आहे हां गुड वरी जे मां जे फसल में यानी कि रती कंगी रस्ट या मौसमी शिदत या बीमारी काई भी पैदा थी वञे उन जे लाइ DJC ज़राई मर्कज़ वारनि जी आर्टिकल रेनोवेट इस्तेमालु कंदुमि रेनोवेटर आर्टिकल रेनोवेटर शाबाश आर्टिकल ऐं रेनोवेटर इस्तेमालु कंदुमि शाबाश गुड बाबा हाणे तूं वञी सुठे नमूने इहो दवाऊं इस्तेमालु करा ऐं जेकॾहिं तोखे का बि तकलीफ़ हुजे मां मौजूदु न हुजां गुड़ मंडी हलियो वञ उते उन्हनि DJC अपना ज़राई मर्कज़ वारा पुछ त काथे खोलियो अथऊं उते हिकिड़ी छत जे हेठों खाद भी मिलती दवाऊं भी मिलदियूं मशवरा भी मिलदा ऐं इनाम भी मिलदा एवॉर्ड भी मिलदा अच्छा DJC अपना ज़राई मर्कज़ वारनि जी चई हाणे DAP थी वई 7-8 हज़ार बोरी हाँ। उन जे लाइ वरी DJC अपना ज़राई मर्कज़ वारनि जी नाइट्रोफास इस्तेमालु करणी आहे जेका 100% जेका रिजल्ट ॾे थी पई हाँ 100% DJC अपना ज़राई मर्कज़